अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहा हो SS न्यूज़ या वहाँ आयशा सजाद। नाज़रीन सब खां पहिरियां हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। नए माली साल जी 14,500 अरब रुपयनि जी बजट अॼु क़ौमी असेंबली में पेश कई वेंदी। नाणे वारे वज़ीर इसाक़ डार चयो आहे त सरकारी मुलाज़मनि पेंशनर्स लाइ जेतिरी कोशिश थी सघंदी ओतिरी कंदासीं। कमज़ोर तबिको वज़ीर आज़म जी तरजीह में शामिल आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि थींदड़ वफ़ाक़ी काबीना जे इजलास में बजट जी अॼु मंज़ूरी ॾिनी वेंदी। आज़ाद कश्मीर जी ज़िमनी चूंडनि में पीपल्स पार्टी कामयाब, PTI खे बदतरीन शिकस्त। 189 पोलिंग स्टेशननि जी गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि पीपल्स पार्टी जे ज़ियाउल कमर 22,035 वोट खणी कामयाब। मुस्लिम लीग नून जे मुश्ताक मिनहास 20,485 वोट खणी 2 नंबर ते रहियो। PTI जो उम्मीदवार सिर्फ़ 4,942 वोट खणी सघियो। आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां पीपल्स पार्टी जे उम्मीदवार ज़ियाउल कमर जी कामयाबी ते मुबारकबाद पेश। टंडो जाम में कार इल्ज़ाम हेठि जवाबदार ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो। मक़तूलनि जा मरह पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल। पुलिस जवाबदार आशिक़ खोसो खे पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो। कशमोर लॻे ॾखण बंगलो वासी मुरीद अहमद दश्ती खे हथियारबंदनि मोटरसाइकिल समेत अगवा करे विया। वारसनि जो मुखवी जी बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे ते धरणो। ट्रैफ़िक मुअत्तल, फौरी तौर नौजवान खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। बांधी भरिसां सती मोरी वटि नामालूम औरत जो लाश हथ। पुलिस लाश तहवील में वठी रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल करे छॾियो। लाश जी सुञाणप न थी सघी। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।